कम प्यारा दोस्तों इन महिल असां आहियूं जमी फाथा जी सेट ते KTN जो मक़बूल ड्रामा हुन ते असां पहुता आहियूं इन महिल ऐं असांजा सिंध जा तमामु वॾा आर्टिस्ट हिते मौजूदु आहिनि त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी वञे। साईं असांजे उस्तादनि मञा असांजो साईं शकील साहब उस्तादनि जो उस्ताद बाबा शकील कुरैशी अकील यार नालो ॾाहो न मां शकील चंदुसि तूं चईंदो त मां अॼु बाबा अकील कुरैशी असांजा रेस रांदीको ही असां वटि मौजूदु आहे तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहिनि असांजा। ख़ुशि हुजो ऐं तव्हांजी मोहबत ऐं जेको असां प्यारु मिलियो आहे जेको हिन सीरियल खे उन जा असां अञा वधीक तलबगार आहियूं। ज़रूरु ॾिसंदा कयो सूमर खां वठी जुमे ताईं रोज़ु शाम जो 6 वॻे KTN ते ऐं असांजे सिंध जी सीनियर आर्टिस्ट शमा मंगी साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो तव्हां? शुक्र अल्लाह जो अल्हम्दुलिल्लाह। जमी फाथा इहो ड्रामो कीअं लॻो? हिकु त ड्रामे जो नालो अहिड़ो आहे जमी फाथा उहो तोखे बि ख़बर आहे। हा बसि असां जमी फाथा आहियूं सम्झो। हाँ न माशाल्लाह तमामु सुठी महिनत सभिनी जी तमामु सुठो कैरेक्टर ख़ासि करे तव्हांजो ऐं हिन में हा माण्हू जेके ॾिसंदा हूंदा बिल्कुलु कमेंट बि कंदा हूंदा ऐं तव्हांजी सभिनी जी महिरबानी ऐं चङी तरह मूंखे ॾेखार न वरी तयारु शमा मंगी असांजी बहितरीनु आर्टिस्ट आहे जेकी चङे नमूने तयारु थी आई आहे तयारु थी वई आहे। मौला हुसैन तव्हांखे वॾी हयाती ॾींदो हूअं ई सुहिणी आहे। असांजो साईं हाशिम होटल वारो साईं एजीबुलो साहिबु असांजो बहितरीनु आर्टिस्ट आहे PTV आर्टिस्ट असांजे स्टेज जो तमामु बहितरीनु एजी समूह साहब तव्हांजी महिरबानी। असांजो इहो ख़ादिम खोखर कोनी माण्हू यकीनन जेको जमी फाथा आहियूं उन में सॼे ॻोठ खे माना हिन मथे अहिड़ो वेड़ायो आहे जो अञा ताईं परेशान असांजो ॿियो आर्टिस्ट बि आहे डायरेक्टर बि आहे भाउ असांजो माशूक मांडवी वारे जो किरदारु अदा जन कयो आहे ऐं आउं चाहींदुसि असांजो उहो प्यारो भाउ आहे उन सां तव्हांजी मुलाक़ात कजे। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ादिम कहिड़ा आहिनि? ख़ुशि हो असां हाणे तव्हांजी ड्रामो ॾिठो जमी फाथा आहियूं जंहिंजो नालो ई जमी फाथा आहियूं माशाल्लाह बसि ज़बरदस्त ऐं सभिनी दोस्तनि वॾी महिनत कई आहे। अलाह कंदोसि हिननि खे सिलो मिलंदो ऐं ड्रामो सुठो पियो वञे पियो ऐं कामयाबु थींदो इंशाअल्लाह। सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। जिते रहो ख़ुशि रहो आबाद रहो ऐं वधीक अपडेट जे लाइ असां तव्हां सां जमी फाथा जे सेट ते ज़रूरु जॾहिं आयासीं त वरी हाज़िर थींदासीं।